मौत उन जे लाइ का बि सज़ा कोन हूंदी। जेकॾहिं कमाल खान खे मारणो हुजे त उन ॾींहुं उते जो उते ई मारे छॾिजो, उते ई मारे छॾिजो। पर न मीरा, न मां उनखे दुनिया जे लाइ इबरत जो निशान बणाईंदुसि। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 262 क़िस्त में छा रब्बन कमीने कमाल खान खां पंहिंजी भेण पठाणी खे आज़ादु कराइण में कामयाब थी वेंदो, या रईस गफ़ार खान जा इशारा कमाल खान ताईं पुॼंदा ऐं कमाल खान पंहिंजो पाण खे हथीको करे छॾींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रब्बन वीचारे जा चारों तरफ़ दुश्मन आहिनि, सॼण को बि न आहे। सियाणनि सही चयो आहे त सॼण को कोई, दुश्मन हर कोई। रब्बन वीचारे जो दुश्मन त हर कोई आहे, पर सॼण कोई बि न आहे। ओठे जहिड़ो शैतान उठ बि कमाल खान जो, रईस गफ़ार खान बि कमीने कमाल खान जो, ऐं उन सां गॾोगॾु करम मोरा ऐं ग़ुलाम जहिड़ो दलाल बि कमाल खान जो। छा रब्बन सां वारिस सचाई कंदो, या वारिस बि पंहिंजे सोट ओठे जहिड़े शैतान उठ जी ख़ातिर रब्बन सां कंदो दुश्मनी ऐं दगाई? छा रब्बन वीचारो पंहिंजी मीरा खे ॾिनल वाइदो निभाए सघंदो? छा वाक़ई रब्बन कमीने कमाल खान खे इबरत जो निशानो बणाईंदो, हुनखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदो, या हुनखे आराम सां सीने वारियूं 4 गोलियूं हणी हुनखे आसानी जो मौत ॾींदो? पर रब्बन पंहिंजी मीरा सां वचन करे चुको आहे त मां कमीने कमाल खान खे इबरत जो निशानो बणाईंदुसि। जेकॾहिं मूंखे कमीने कमाल खान खे आसान मौत मारणो हुजे हा त मां उन वक़्तु ई उनखे सीने में 4 गोलियूं वाहे कढां हा ऐं पंहिंजे अंदरि जो प्लान पूरो करे छॾियां हा। पर ज़हर ज़िंदगी ड्रामे जी ईंदड़ 262 क़िस्त में अवां ॾिसंदा छा रब्बन कमीने कमाल खान खे कहिड़ो मौत ॾिए थो। ॾिसंदा हर अपडेट सिर्फ़ु असांजी HD TV ते। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।